Delicado selama nanti kita Ramadan ini beda ya. कौन साहब तो हमारे मेरे गाला है नहीं हाँ जी हाँ दे सकते हाँ ये बहुत साल गाला है ना तो अलग कौन है हाँ वो रहता है भाई बोल साहब मोहम्मद यूसुफ साहब خلاص गुलाम अब्बास का बादशाह चलेगा नहीं
बराबर बस वकील आम हलो थोड़ो बाहर लाई ना साने जवाब लाई ना हाँ थोड़ा लिखी जाओ नींगर के खार साला मजा फकीर ब्याह हलो halo mar asal band pula kan malam masih tu kita jamaah dalam seni le seni jamaah di sini ada थोड़ा पच अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन जिंदाबाद जिंदाबाद नारे तकबीर नारे रिसालत नारे हैदरी नारे तहकीक नारे पीर मेहरबानी वेरो मेरा दोस्तों वेरो सब हो बाबा हजरात मेहरबानी फरमाए सारी जमात कई फकीरन जी खिदमत में मुअद्दिबाना तरीके से गुजारिश है तो आराम सां वेहो आला खालिया मेहरबानी करे मां सभिनी अदन भाइरन फकीरन जी खिदमत में पुरज़ोर गुजारिश अदब सां कयां थो मेहरबानी करे वेहो जे सभिनी फकीरन खे पांधेरन खे ऐं अल्लाह जे ॿारनि खे ज़ियारत बि नसीब थिए ऐं उन सां महिरबानी बि थिए महिरबानी करे मां वरी अर्ज़ कंदुसि महिरबानी करे वेहो सभ खां अव्वल जलसे जी कारवाई जो इंतज़ाम कलाम पाक कलाम इलाही सां थींदो ऐं कलाम पाक जी तिलावत गुलाम अब्बास फ़कीर तव्हांजे साम्हूं चंद आयतूं क़ुरान करीम जूं पढ़ंदो उन खां पोइ मखणो फ़कीर महर घोटकी ज़िले जा जेको गुज़िर महीने में भी जलसे में शिरकत कई हुई अल्लाह बात थी वो भी तशरीफ़ फरमा थिया है महिरबानी करे सभिनी खे अर्ज़ कंदासीं त महिरबानी करे वेहो ऐं जलसे जी कारवाई أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ولمن خاف مقام ربه جنتان وبأي آلاء ربكما تكذبان ذواتا أفنان وبأي آلاء ربكما تكذبان
الريان وبأي آلاء ربكما تكذبان آمنت بالله صدق الله مولانا العظيم ॿाहिरनि फ़क़ीरनि जे ख़िदमत में अर्ज़ कंदुसि महिरबानी करे अची वेहो बीहण मां को सूद न आहे तव्हांखे बि दिक़त थींदी तव्हांखे तकलीफ़ थींदी महिरबानी करे जेका फी जॻह ख़ाली कई आहे हज़रात महिरबानी करे मां सभिनी भाइरनि जी ख़िदमत में अर्ज़ कयां थो त महिरबानी करे गेट सॼो हेठि ख़ाली कयो जे पोयनि माण्हुनि फ़क़ीरनि खे अचण में दिक़त या दुश्वारी न थिए ऐं अंदरि काफ़ी जॻह पई आहे महिरबानी करे वेहो ऐं जल्द यूसुफ चन्नो ऐं नवाज़ शेख अचे थो जेको मदाइन सगुरनि जी ख़िदमत में तव्हांखे पेश नज़रानो थिए उन जमात महिरबानी करे मुअद्दिबाना तरीक़े सां आलमे तसगुरन ऐं आलमे दीन जी ख़िदमत में अर्ज़ कयां त साईं जो बि हुकुम आहे त मथे स्टेज ते तशरीफ़ फरमा दे आहल बे ऐं आलम अॼु न अंगण ते आयो मुर्शिद